दोस्तों GSN, जी लतीफ़, GSI, GM सैयद। आऊं बहैसियत वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबर जी हैसियत में सिंध जे अवाम खे सुर्ख सलाम पेश कयां थो पियो। सिंध जे हारिन नारिन, मज़दूरनि, उस्तादनि, शागिर्दनि, असांजे वकील दोस्तनि जेके पंजाब साम्राज, जेके रियासत जे ॾाढ ऐं जबर ख़िलाफ़ अॼु रोडनि ते गॾु थिया आहिनि, जिन हीअ पंहिंजी अवामी जिदोजहद शुरू कई आहे। पर अॼु ही वक़्तु आहे असांजे क़ौम परस्त तंज़ीमुनि, असांजे वतन परस्त तंज़ीमुनि, सिंध जे हक़नि जी वेड़ जे लाइ जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जी क़यादत खे पंहिंजो रोल अदा करणो पवंदो। रियासत मां असांखे का उमेदु आहे, का बि उमेदु कोन्हे का, नई असांखे का उमेदु रखणु खपे त को ही कैनाल जेके आहिनि उहे बंदि थी वेंदा या उहो मनसूबो जेको आहे ख़तमु थी वेंदो। हीअ असांखे इंगेज रखंदा। पीपल्स पार्टी उन ॾोह में इन्हनि सां भाईवार आहे ऐं भाईवार रहंदी। उहे असांखे अञा मुंझाईंदा। पर गुज़ारिश आहे सिंध जे समूरे अवाम खे त ज़रदारीअ तव्हांखे छा ॾिनो, पीपल्स पार्टीअ तव्हांखे छा ॾिनो। जेकॾहिं ही सिंध जूं क़ौम परस्त, वतन परस्त तंज़ीमूं जेकॾहिं हिन जिदोजहद जो आगाज़ न कनि हा त इहा जिदोजहद जेका आहे असांखे जेका ॾिसिजे पई पई उहा अॼु ईअं न हुजे हा। ही लॻंदड़ जेको धाड़ो आहे, जेका वसीलनि जी फुरलुट जेका आहे, उहा असांजे लाइ का रेड लाइन कोन्हे का। इहा सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जे लाइ लाइफ लाइन आहे। ऐं सिंध जो माण्हू चाहे ॾेह में वेठल हुजे या परॾेह में, उहो पंहिंजो हिन वेड़ में रोल अदा कंदो ऐं पंहिंजे आख़िरी दम ताईं हिन जिदोजहद जो सिपाही बणिजंदो। GSN।